अपडेट कयो आहे मटियारी में कूड़ा केस दाख़िल करण ऐं रिश्वत वठण के इल्ज़ाम में 5 एहलकार मुअतल। डीआईजी एस्टेब्लिशमेंट 5 एहलकारन के मुअतल करे छॾियो। मुअतल थियल एहलकारन में सब इंस्पेक्टर साईंदाद राहू, एहलकार अब्दुल सत्तार शामिल आहिनि। अमजद अली, शहजाद अली और मोहम्मद उमर भी मुअतल। नोटिफिकेशन जारी। खबर मासशेट कयो पिया मटियारी में कूड़ा केस दाख़िल करण ऐं रिश्वत वठण के इल्ज़ाम में 5 एहलकार मुअतल। डीआईजी एस्टेब्लिशमेंट 5 एहलकारन के मुअतल करे छॾियो। मुअतल थियल एहलकारन में सब इंस्पेक्टर साईंदाद राहू, एहलकार अब्दुल सत्तार, अमजद अली, शहजाद अली और मोहम्मद उमर भी शामिल आहिनि। तफसील मालूम कंदासीं अवे स्कूल मेंबर खां। अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल मटियारी में मंशा जा कूड़ा केस दाख़िल करण रिश्वत वठण के इल्ज़ाम में डीआईजी एस्टेब्लिशमेंट नईम अहमद शेख रिश्वत वठण के इल्ज़ाम में सीआईए पुलिस के एक सब इंस्पेक्टर समेत मटियारी पुलिस के 5 एहलकारन के मुअतल करे बी कंपनी करे छॾियो आहे। मुअतल थियण में न्यू सैदाबाद सीआईए पुलिस सब इंस्पेक्टर साईंदाद राहू, पुलिस एहलकार अब्दुल सत्तार, अमजद अली, शहजाद अली, मोहम्मद उमर शामिल आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। अहिड़ो नोटिफिकेशन नईम अहमद शेख साहब के इंस्पेक्टर जो डीआईजी या पुलिस जो आहे उन पारां एस्टेब्लिशमेंट पारां जारी कयो वियो आहे, जंहिंमें रिश्वत वठण के इल्ज़ाम में ऐं मंशा खोजण की छूट ॾियण के इल्ज़ाम में उन्हनि खे मुअतल कयो वियो आहे। जी वरी महिरबानी अवेस।